मज़लूम माण्हुनि जे हक़नि लाइ आवाज़ बुलंद कंदड़ अदी दीबा सहर उमे रुबाब जानियो सहाफ़ी भाउरो ईदहर की अमीर तरीन इलाइक़ो हुअणु खपे। परियां बादर आहे, बादर खां परियां वञो ओबाड़ो टुपो, गुलो गुलज़ार, रोड, रस्ता, बिजलियूं, नंढड़ी सनअत, कॉटेज इंडस्ट्री ऐं हेॾां अचो तबाही, बर्बादी, बुख, बेवसी। ऑस्ट्रेलिया हेॾो नालो आहे, ऑस्ट्रेलिया 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 ऑस्ट्रेलिया। उन ऑस्ट्रेलिया जी आबादी सिंध जो 4 हिसो अथव। 2 ऑस्ट्रेलिया खंड गॾिजनि त सिंध जी आबादी थिए। कुल ऑस्ट्रेलिया जी आबादी 2.5 करोड़ आहे। सिंध 7.5 करोड़ 7 करोड़ है। ऑस्ट्रेलिया खंड मुल्क न, ऑस्ट्रेलिया खंड 3 गॾिजनि त सिंध हिकिड़ी शइ। यूनाइटेड किंगडम जंहिंमें स्कॉटलैंड, जंहिंमें वेल्स, जंहिंमें आयरलैंड, जंहिंमें इंग्लैंड, उन यूनाइटेड किंगडम बर्तानिया जे हुकुमरानी पे कई, उहो सॼो मुल्क जे सॼी दुनिया ते हुकूमत पे कई, उहो सिंध खां नंढो आहे आदमशुमारी में। ऐं उहा सिंध बीमारी, हेपेटाइटिस, एड्स, बुख ही अदा 2 मिनट माच कर, तूं पाण ॿई गॾी त केरु कोन कंदासीं, पोइ तोखे वारो ॾींदासीं मथे हफ़्ते। ऐं ही गोचकी माण्हुनि जा ॾुखनि में उहे वीचारा मूंसां आवाज़ था मिलाइनि, उन्हनि खे उहो दर्द थो महसूस थिए, उहे चवनि था बराबरि, पर पोइ राय वरी पोयां जेके हज़ारे माण्हू उन्हनि ते ॻाल्हि पुॼण लाइ उन्हनि खे रिक्वेस्ट पिया कनि। ही गोचकी उते हिकिड़े वीचारे मासूम ड्राइवर खे जे ज़ुल्म जे तातीअ जो निशान बनायो वियो आहे, अला रखी लुंड खे। ही 3 ऑस्ट्रेलिया जेतिरो मुल्क सूबो ऐं हुनजो इलाज आहे हुकुमराननि वटि। इहो में रुबाब आहे, न्याणी आहे, 3rd ईयर लॉ जी स्टूडेंट आहे, दर बदर खाक बसर हले पई पंहिंजे हक़नि लाइ, घिटी घिटी सदाऊं पई हणे। ये दीबा शहर है, घिटी घिटी सदाऊं मूंसां पंहिंजे हिन भाउ सां छो थियूं अचनि, छो थियूं हलनि, हिनखे ख़बर आहे, हिननि खे ख़बर आहे त सॼे सिंध में या हू सिंधू नवाज़ ईंदी आहे, या मुंहिंजूं भेनरूं तनवीर ऐं ससुई ऐं नीलम ऐं सोरठ ऐं मुंहिंजा भाउर, उन्हनि सभिनी खे ख़बर आहे त बिना कंहिं इक़्तिदार जे लालच ॾे, हिननि दीवाउनि, उमे रुबाबनि, सिंधू नवाज़नि जे लाइ आवाज़ बुलंद कंदी त क़ौमी अवामी तहरीक कंदी, हयात लतीफ़ पली जो कंदो। हे जेके हज़ारे माण्हू आहियो, उहे ॾिसो पिया तव्हांखे कहिड़ी सिंध पई मिले। जेल में पियो आहे, हुनजे घर न्याणियुनि ॿारनि ते जेको वक़्तु पियो गुज़रे, तव्हीं ॾिसो पिया सिंध हुकूमत छा पई करे, तव्हीं ॾिसो पिया।
उन्हनि सां कहिड़ो ताउन, उन्हनि जी कहिड़ी वारसी पई थिए। ही जेको कणक जो बाणदानो आहे, कणक जो अघु मुक़ररु कोन थियो आहे। पहिरीं कमांद जे आबादकारनि खे तबाह कयो वियो, हाणे कणक जे आबादकारनि खे तबाह पियो कयो वञे। चूंडे चूंडे ॻोल्हे ॻोल्हे ऐं छापा पिया लॻनि नैब जा। उते अरबे रुपयनि जी, किरोड़ो रुपयनि जूं बोरियूं गुम थी वयूं। तव्हांजे घोटकीअ में छापा लॻा आहिनि, कंदकोट में लॻा आहिनि। ज़राअत तबाह, सिंध जो मज़दूर तबाह। यौम मए आहे, शिकागो जे शहीदनि जो ॾींहुं आहे। शिकागो जे शहीदनि ने, शिकागो जे तहरीकुनि ने, शिकागो जे मज़दूरनि ऐं शिकागो जे एहतजाज कंदड़नि सां त हिकिड़ो दफ़ो मए थी। सिंध जो मज़दूर तो रोज़ थो मरे, पाकिस्तान जो मज़दूर रोज़ थो मरे। पाकिस्तान जो मज़दूर, सिंध जो मज़दूर चौक ते प्लम्बिंग जो सामान, चौक ते राज़ो ऐं मज़दूर पंहिंजी करंडी ऐं चौक ते पंहिंजे प्लास्टर जा सामान ऐं हथोड़ियूं ऐं मज़दूर ऐं वाढा चौक ते वेठा आहिनि। मन का दिहाड़ी लॻे, मन का दिहाड़ी लॻे। चिंची वारो वेठो आहे, मतां आई अची सामान मुंहं में रखे। गॾे गाॾी वारो वेठो आहे त मतां आई सामान मुंहिंजी गाॾी में रखिजे, मूंखे 100-200 रुपया मिली पवनि। उहो हशर कंहिंसां पियो थिए, सिंध सां, जेका खरबपति सिंध आहे, जेका 3 ऑस्ट्रेलियाउनि जेतिरी सिंध आहे, जेका हिकिड़ी बर्तानिया जेतिरी सिंध आहे, ऐं जंहिं वटि उन खां वधीक क़ौमी वसीला आहे, जंहिं वटि पाकिस्तान जो 72% गैस आहे, पाकिस्तान जो 58.5% पेट्रोल आहे, जंहिं वटि दुनिया जो 7 नंबर कोयले जो ज़ख़ीरो आहे, जंहिं वटि दुनिया जी बहितरीन 2 डीप सी पोर्ट आहिनि, कराची ऐं केटी बंदर, जेको पाकिस्तान जो 70% टैक्स ॾिए थी, उन सिंध सां हीअ शइ। न्याणियूं क़तल पियूं थियनि, कॾहिं आबदा मला जो लाश, कॾहिं बीबी मरी जो लाश, खदीजा खोखर जो लाश, असमत खाने जो लाश, नायला रिंद जो लाश, तानिया खासकेली जो लाश सिंधी न्याणियुनि जा लाश पिया आहिनि। ऐं पोइ पीपल्स पार्टी हुनजो इलाज कहिड़ो कढियो आहे? पीपल्स पार्टी हुनजो इलाज कहिड़ो कढियो आहे? बिल्कुलु पीपल्स पार्टी 2 इलाज कढिया आहिनि। हिकिड़ो, आख़िर पंहिंजी पार्टी शहीदनि जी पार्टी आहे, गड़ी ख़ुदा बख़्श शहीदनि जो कब्रस्तान आहे, भुटो वीचारो हलियो वियो, बेनज़ीर हली वई। पंहिंजी पार्टी आहे, पीपल्स पार्टी त मुंहिंजी पार्टी आहे, पाण सभिनी पार्टी आहे, पाण छपे पे छपा, 3 पे छपा आहियूं। तंहिंजे करे उन पंहिंजी पार्टी पंहिंजे लाइ तोहफ़ो ॾिनो आहे। 2, हिकिड़ो नोटिस, तकरीर। बाबा बीबी मरी वई, बीबी मरी गुज़ारे वई, छा थियो? मुराद अली शाह नोटिस वठी छॾियो। उस्तादनि खे डंडनि सां कुटियूं, आसिफ सरदारी नोटिस वठी छॾियो। अक़िलतुनि जी न्याणी खॼी वयूं, बिलावल भुट्टे नोटिस वठी छॾियो। कमांद जा आबादगार लुटजी विया। कमांद जा आबादगार सूबो हिननि जो, शुगर मिलूं हिननि जूं, कमांद फरियो माण्हू हिननि जा वञनि। एॾी ख़्वाजा रुगो कुझु ट्रकूं रोकरायूं त हुनजे पोयां पइजी विया माण्हू हिननि जा। ऐं जेके लुटीनि पिया, अबा मेड़ में दाड़ो लॻी वियो, चयोसीं परूचा में नोटिस वठी छॾियो। मचारी में दाड़ो लॻी वियो, मोब शीदी नोटिस वठी छॾियो। टंडे अलायर में दाड़ो लॻी वियो, बकादार शाह नोटिस वठी छॾियो। हैदराबाद में दाड़ो लॻो, धाड़ेल बशीर मला नोटिस वठी छॾियो। जेके धाड़ेल आहिनि उन्हनि नोटिस वठी छॾियो। जेके कचे में वेठा आहिनि, के चाचड़, के पलीजा, के खोसा, के चांदिया, के सुमरा, के जोखिया, के ओगाई, के तेगाणी, इहे पाण धाड़ियो हड़ियो, पाण नोटिस वठी छॾी। नोटिस अब छा थियो? अखबार में साहब भाव लिखंदा, वजीर आला सिंध ने कराची में मरने वाली बच्ची का नोटिस ले दिया। सिंधी खुश, पाण जट माण्हू आयास पर जट वेठो ताड़ी वजाए, वाह जवान जा पुट नोटिस वठी छॾी। सही, वाह 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 वाह, जवान, बड़ा जवान वज़ीर आला, जवान जो पुट बिलावल बड़ा नोटिस वठी। अब नोटिस का पोइ छा थियो? पोइ थियो आङूठो। नोटिस थियो, पोइ थियो छा? कमांड जो आङूठो। भाई माण्हू मरी विया, नोटिस आङूठो। अब भाई बोर्ड मुतासिर तबाह थी विया, पोइ नोटिस आङूठो। अब नायला रिंद आङूठो, बीबी मरी आङूठो, छोकिरियूं खॼी वियूं आङूठो, नोटिस आङूठो। बसि तव्हां सिंधियुनि खे ॾेखारियो, हुनखे ख़बर आहे सिंधी दरवेश आहिनि। हुनखे फिल्म ॾिठी हो गजनी? गजनी कंहिंखे ॾिठी? हथ त मथे खणो, आमिर खान जी। हुननि खे ख़बर आहे सभिनी हथ मथे, हुनखे ख़बर आहे सिंधी जेके शॉर्ट टर्म मेमोरी लॉस का शिकार, अधु कलाक खां पोइ पुराणी कलाक वारी ॻाल्हि विसरी वञनि, वरी नए
वरी मुंड खां शुरू। अब छा कयो चयो हुन जी ॻाल्हि नोटिस कयो वरी शुरू। ॿियो फार्मूलो कहिड़ो कढियो अथनि? तकरीर। सही छा थियो? तकरीर करे मुराद अली शाह तकरीर करे। हाणे उस्ताद जा ॿार फेल थी वञनि बोर्ड में, उस्ताद खे तकरीर करे, ऐ शागिर्दो तारीख़ जा शागिर्दो तव्हां फिजिक्स पढ़ाइण जो टीचर अचे वो फिजिक्स न पढ़ाए, वो तकरीर करे सिंध सदियुनि खां आहे, सिंध तारीख़ जो मर्कज़ आहे, सिंध खे सलाम पेश कयूं था। अब तूं फिजिक्स पढ़ाए न आऊं सिंध खे सलाम। सर्जन अचे, सर्जन को अदीब रिजवी, सर्जन को हुसैन लगारी, सर्जन को जान मोहम्मद, मरीज पियो आहे इसरा यूनिवर्सिटी में टंगू टेड़ियो, एनेस्थेसिया बेहोशी सुई लगी पिया, मरीज वेठो पियो आहे। कंहिं कराची जे साउथ सिटी में आगा खान में सर्जन आयो, माण्हुनि जो वात फाटो पियो आहे, शीशे में ॾिसनि पिया हाणे ऑपरेशन थिए। सर्जन अचे चए असीं होशू हेमू दोदे सूमर जा सिपाही आहियूं, असांजे वॾनि सिंध लाइ जान कुर्बान कई। ऐं मरीज़ तोखे ॿुधायूं था त तूं शहीद थींदे सॼी क़ौम तोसां गॾु हूंदी, तोखे सलाम था पेश कयूं। हाणे मरीज़ सां हुन में निकिरी वेंदुसि मरीज़नि जे माइटनि जो। सर्जन जो कमु आहे ऑपरेशन करणु, तकरीर करे। चीफ इंजीनियर बिल्डिंग ॾसी पई आहे, चीफ इंजीनियर तकरीर पियो करे, ऐं बिल्डिंग तूं भले किरी वञ, असीं दरिया खान ऐं मोरड़े जा वारिस आहियूं, मोरड़े जा वारिस। अहिड़ियूं 1000 बिल्डिंगूं तूं भले किरी पओ, ऐं पुल तूं टुटी वञ, असीं 1000 सालनि ते ॿियूं पुलूं ठाहींदासीं। ॾाहिर पुल ठाही, दोदे दरिया खान ठाही, असीं पुलूं ठाहींदासीं, असीं सिंध खे तबाह ऐं बर्बाद थियण खां पोइ ॿीहर आणींदासीं। अरे पुल तो टोड़ी आहे, तो मटीरियल खाई में उहो तकलीफ़ पियो करे। ऐसे छो अंदर वॾो मुंशी साहिब कैदीअ खे कुटीनि पिया। बाबा ऐसे जो माण्हू कुटिजे पियो कि तारीख़ शायद आहे त जॾहिं सिंध पुलिस आई आहे तॾहिं ज़ुल्म सां अलॻि माण्हुनि खे पातरणनि हुन जी तकरीर जाग भिटाई, घोट तोखे सदड़ी पई सदड़ा करे, अंदर कैदी कुटिजे पियो, तकरीर पई हले। तकरीर हले पई। ऐं सिंधी 2 नंबर सिंधी, 2 नंबर नंढड़ो लफ़्ज़ आहे, 3 नंबर सिंधी, 4 नंबर सिंधी, 5 नंबर फेसबुकाई सिंधी, चरड़ा सिंधी, टके टके ते विकामंदड़ उहे चंद सिंधी, किरोड़े गैरतमंद सिंधियुनि में टके टके ते विकामंदड़ चंद साफ़ी, चंद वकील, चंद अदीब, चंद शाइरड़ा, चंद फेसबुकी दानिशवरड़ा, एनजीओड़ा से लिखंदा। वाह साईं मुराद शाह, वाह जी ॻाल्हि कयसि, वाह साईं वज़ीर साहब, वाह बिलावल, वाह जवान जो पुट। हुकूमत हुननि जी, हुकूमत हुननि जी। नेल्सन मंडेला तकरीरूं कॾहिं कंदो? जॾहिं इक़्तिदार खां ॿाहिरि हो, जॾहिं इक़्तिदार खां ॿाहिरि हो। गांधी ऐं जिन्ना तकरीरूं कॾहिं कंदा? ये कर देंगे, ये कर देंगे, जॾहिं इक़्तिदार में कोन हुआ। इब्राहिम लिंकन जॾहिं इक़्तिदार में कोन हो। माओ ज़ेतुंग जॾहिं इक़्तिदार खां ॿाहिरि हो, चांकाई शेख सां ऐं फ्रेंचनि सां ऐं अमेरिकननि सां विड़ियो पिए, तॾहिं तकरीरूं पिए कई। लेनिन जॾहिं ज़ार सां विड़ियो पिए, ऐं जॾहिं पोइ दुश्मननि सां विड़ियो पिए, ऐं जॾहिं स्टालिन जर्मननि सां विड़ियो पिए, तॾहिं तकरीरूं पिए कयूं। इक़्तिदार में अची करे लेनिन तकरीर थोरी पई चई जाग भिटाई घोट तोखे सदड़ी पई सॾु करा करे। ऐं माओ चीन जो वज़ीर आज़म में सदर थियण खां पोइ तकरीरूं थोरी पई कयूं। ऐं नेल्सन मंडेला साउथ अफ्रीका में सदर थी पोइ तकरीरूं थोरी पई कयूं। पोइ त उन्हनि कमु पिए कयूं। जॾहिं हुकूमत मिलंदी आहे त कमु कबो आहे। उस्ताद खे जेसीं नौकरी नथी मिले तेसीं NTS पास उस्ताद तकरीरूं कंदा आहिनि, नारायण में। उस्ताद खे नौकरी जो ऑर्डर मिली वेंदो, पोइ उस्ताद पढ़ाईंदो, पोइ स्कूल हलाईंदो, पोइ कमु कंदो। इंजीनियर खे नौकरी मिली वेंदी त कंस्ट्रक्शन कंदो, डॉक्टर खे नौकरी मिली वेंदी त सर्जरी कंदो, फिजिशियन थींदो। नौकरी मिले, हिननि वटि इक़्तिदार आहे। सिंधियो थोरो सोचो, जेको पोयां वेठा आहियो, तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे पई? हा ज़िंदाबाद, अच्छा अचे पई न। हाणे इक़्तिदार बिलावल जो आहे, हुकूमत बिलावल जी आहे, हुकूमत मुराद अली शाह जी आहे, हुकूमत वज़ीरनि जी आहे। से पिया कनि जाग भिटाई घोट तोखे सुंदड़ी ॾिसां। अब जाग भिटाई घोट तोखे किथे जी सुञात करे? भिटाई जो तोखे हुकूमत ॾेई छॾी आहे, हाणे तो टपड़ खाई वई त भिटाई छा करे? ऐं ॿाहिरि हीअं कयो सिंध आज़ाद आहे, सिंध सदियुनि अब सिंध सदियुनि खां आहे। तो छा कयो आहे? झट जा पुट पंहिंजी ॻाल्हि ॿुधाए, तूं छा थो करी? हाणे जेको इक़्तिदार में वेठा आहिनि, इक़्तिदार में जेके वेठा आहिनि त तकरीर पिया कनि। अब नौकरी ॾियो, तकरीर। हाणे कल्ह छा कयो अथनि? हू MQM जा गद्दार, हू सिंध जा दुश्मन, हू लंडन रॉ, CIA, MI6 ऐं NDS जे चवण ते हलण वारा
फाशिस्ट सिंध टोड़ण जी ॻाल्हि था कनि ऐं ही जिन खे उन्हनि खे ॿधणु खपे से तकरियूं कनि। माण्हूअ जी भेण खजी वञे, माण्हूअ जी माउ खणण अचनि, माण्हू जे बचनि खे ॿारीनि ऐं माण्हू बीठो हुजे, अड़े ओ मुंहिंजी भेण खणी वेंदड़, यादि रख दोदे दरिया खान होश हुए हैं मुंहिंजा वारिस। हिकु ॾींहुं भाउ खां झले रोके नथो हुनखे, उन तक़रीर करे ॿुधाए पियो, ओ फलाणा तूं मुंहिंजी बाहि खणी वे, मुंहिंजी ज़मीन खसे में, ईंदड़ तारीख़ हुई 1000 सालनि खां मुंहिंजियूं भेनरूं हुयूं, तूं भले पियो खयो वञ, तारीख़ तोखे माफ़ कोन कंदी। बड़ा हेड़ा बेग़ैरत, हेड़ा बेहस, हेड़ा बेहया सिंध टोड़ जी ॻाल्हि पई अथई, तकरीर पिया कनि। माण्हू जी बाहि खणी वञे, ई चवे अदा तूं मुंहिंजी बाहि खणंदड़नि सां गॾु या मुंहिंजी बाहि न खणंदड़नि सां गॾु। जेके बाहि खणंदड़नि सां गॾु आहिनि से हेॾा थियनि, जेके बाहि न खणंदड़नि सां गॾु त हेॾा थियनि। ॾिसो बाहि न खणंदड़नि जे हक़ में वोट वधीक आया, असीं खची वियासीं। अड़े छोकिरी वई, उहो न, अब पुटु तुंहिंजो खजी वियो, उहो न, तूं वोटिंग थो करि। अबा हिन मूंखे 2 भुजा ॾिना, तूं भुजनि ॾींदड़नि सां गॾु या न, असीं ॾींदड़नि सां गॾु कोन्हे आहियूं। ॾिठो मूंखां भुजा न ॾींदड़नि सां गॾु माण्हू इलाही आहिनि, तंहिंजे करे आऊं खटी वियुसि। हाणे ही मख़लूक तव्हां इक़्तिदार में विहारी आहे ऐं वरी उहो फेसबुक ते शेयर थी थिए, सोशल मीडिया ते तकरीरूं शेयर पिया कयो, तकरीरूं शेयर पिया कयो। जेके सिंध खे मारीनि पिया, जेके सिंध खे लुटीनि पिया, उन्हनि जूं तकरीरूं शेयर पिया कयो। जेके सिंध जा माल खाई विया, सिंध पंहिंजे लाइ अलाह खां पोइ, माण्हूअ जे ईमान खां पोइ जेकॾहिं का ॿी शइ हूंदी आहे त पंहिंजी धरती, पंहिंजी माउ हूंदी आहे, पंहिंजो मुल्क हूंदो आहे, पंहिंजो वतन हूंदो आहे। उहो वतन तव्हांजे पेरनि हेठां खसियो पियो वञे ऐं तकरीरूं पिया कनि ऐं तव्हां ॿुधो पिया। तव्हांजी दिलि सच सच ईमान सां ॿुधायो, तव्हांजी दिलि कोन चवंदी आहे, ईमान महिमान नथी चवे त परवाह न आहे। माण्हू कॾहिं मन माकोड़ी करे, तव्हांजी दिलि कोन चवंदी आहे त ही जेको असांजी सिंध पाण लुटे 11 सालनि खां हुकूमत में वेठा आहिनि ऐं इहे वरी असांखे तकरीर पिया ॿुधाइनि। पैसा खाई विया, ड्रेनेज जा पैसा खाई विया, गटरनि जा खाई विया, साफ़ पाणीअ जा खाई विया, स्कूलनि जा खाई विया, अस्पतालनि जा खाई विया, हर शइ फसल तबाह करे ॾियूं। पब्लिक हेल्थ, फॉरेस्ट, इरिगेशन, revenue, everything has been taken by them, everything, almost everything. 99% of the resources of entire Sindh have been taken by them. ऐं तव्हांजी दिलि कोन थी चए, जो टपड़ खाई वियो आहे उहो मौत पर वरी तकरीर पियो करे, तव्हांजी दिलि कोन थी चए झले लत करे उनखे भूंडो ॾेई, उनखे गिचीअ मां झले, उनखे ज़मीन में दफ़न करे। हाणे उहे वरी तकरीर ऐं तव्हीं वरी फेसबुक ते ॾिसो पिया, सो लाइक पिया कयो, टपड़ खाई और तकरीर पियो करे, टपड़ खाई खबरदार नहीं छोड़ेंगे। बिठो निजाम क्या आंदो, बिठो निजाम तालिबान आंदो या पीपी क्या आंदो, क्या आंदो, बिठो निजाम है ना आंदो। 90 ते हाज़िरियूं ही ॾींदा आहिनि या को मोदी को मुला उमर को ट्रंप ॾींदो आहे या सरदारी ॾींदो आहे, केरु ॾींदो आहे? टोपियूं पाराए आयो, छा करे आयो? टोपियूं पाराए आयो। उहे वरी तव्हांखे ॿुधाइनि पिया न छॾींदासीं, न विढ़ंदासीं, जंग थींदी, ड्रामो। ऐं तव्हीं ड्रामो ॿुधो पिया। तंहिंजे करे तव्हीं सादा माण्हू न, जेके वेठा आहिनि सोशल मीडिया ते, अख़बारुनि जा एडिटर, सहाफ़ी, अदीब, दानिश्वर, अयाज़ लतीफ़ अली जो ॾाइर की आहे त मौत वठी वेंदुनि ॻाल्हाइण ते। पर जेकॾहिं साहिब ऐं साहिबा जो बहस थींदो त जंग में लही पवंदा, साहिबा चई वॾो ज़ुल्म थी वियो, साहिब चवणु खपंदो। तव्हां एॾा शर्मिंदा छो आहियो? मूंखे त केरु साहिबा चवे त आऊं पंहिंजे लाइ एहसास सम्झां, सचमुच छो त आऊं के टके थी पिए सजे आम के माण्हूअ सां पाण खे कंपेयर कोन थो कयां। मूंखे जेकॾहिं चवंदो तव्हीं साहिबा आहियो त आऊं पाण खे लाडबाई सां भेट कंदुसि, आउं पंहिंजी बागुल सां भेट कंदुसि, आउं पंहिंजी मारवी सां भेट कंदुसि, आउं पंहिंजी जीजी ज़रीना बलोच सां भेट कंदुसि, आउं पंहिंजी भेट वञी कंदुसि मुमताज़ निज़ामाणी सां। आउं फ़ख्रु कंदुसि त 1000 सालनि ताईं जेकॾहिं आउं जनम वठां त ग़ज़ाला बतूल सिद्दीक़ी वांगुरु सिंध जी गैरतमंद न्याणी थी वठां।
कहिड़ो फ़र्क़ु थो पए सिंध जे वसीलनि ते अदीब शाइर को लिखनि था सिंध खोलियो वञी भला सोशल मीडिया खोलियो सिंध जे अदीबनि शाइरनि जो पेज खोलियो हितां वेंदव न वञी जेके वॾा लेखक हुन पेज खोलंदो वाल उते लिखियलु आहे कणिक जे बारदाने लाइ का पोस्ट वञी ॾिसो सिंध जे आबादकारनि कणिक जे बारदाने लाइ कंहिं वॾे अदीब शाइर साफ़ पोस्ट रखी आहे त सिंधी हारियुनि खे कणिक जो बारदानो ॾियो ऐं अघु मुक़ररु कयो कंहिं लिखियो आहे फुटियुनि जा अघु मुक़ररु कयो कंहिं चयो आहे त घोटकी जेका गैस पैदा करे थी उन घोटकी जे समूरनि ॻोठनि खे गैस ॾियो कंहिं ॻाल्हि कई आहे कंहिं सिंधी अदीब शाइर चयो आहे त कमांड वारनि खे तव्हां तबाह करे छॾियो कोन ॻाल्हाईंदा पर वाड़े वाह बिलावल वाह वाड़े मुराद शाह वाड़े वज़ीर छाकाणि त उन्हनि खे पंहिंजी भाइटीअ जी दाख़िला वठणी उन्हनि खे भाॼाईअ खे नौकिरी वठी ॾियणी उन्हनि खे भाउ खे बदिली कराइणी हू सभु चवनि था कतार में बीठा आहिनि कतार अंदरि कतार बीठा आहिनि चमचागिरी लाइ त झुकी त असांखे एडजस्ट कयो रुगो हिते न अमेरिका वेठा आहिनि बरतारा सिंधी कतार में वेठा आहिनि त ॾेढे बंदा ॾेई वञ नाले जो दे उसका भी भला जो न दे कतार ठाहे वेठा आहिनि दादा मन का बिलावल जी ज़ात तारीफ़ कयूं का मुराद अली शाह के वज़ीर जी तारीफ़ कयूं मन अगाम जी वञूं मन को अघ थी पए मैनू नोट विखा मेरा मूड बने वेठा आहिनि सभु अदीबड़ा शाइरड़ा एनजीओड़ा मैनू नोट विखा मेरा मूड बने नोट ॾिसण लाइ वेठा आहिनि मता इक़्तिदार में मिले उन्हनि खे ॿुधायां थो सिंध जे पारां असीं जंग कंदासीं असां वटि पैसा कोन्हनि असां वटि खरबे रुपया कोन्हनि जो पैना फ्लैक्स लॻायूं असां वटि पैसा कोन्हनि जो असीं 10-10 लख रुपया हिकिड़े तहलके खे ॾियूं त बसूं भरे माण्हू खणी अचो असां वटि पैसा कोन्हनि त क़ौमी असैम्बली सूबाई ते हिकिड़े कैंडिडेट खे 4-4 करोड़ MLA खे 2-2 करोड़ MP खे ॾियूं उन्हनि खे बुलेट प्रूफ गाॾियूं वठी ॾियूं असां सां मीडिया बि कान्हे मीडिया खे असीं नज़र कोन ईंदा आहियूं छाकाणि त असीं इश्तिहार कोन था ॾियूं असां वटि इश्तिहार जा पैसा ई कोन्हनि सुञा हलिया भींगनि वटि हलो त ईद कयूं हाणे असीं सुञा से वरी भींगनि वटि सिंध वटि निकिरूं असीं ख़ुदि सुञा तो 5-5 रुपया करे गॾु कयूं से वरी अख़बार में असां वटि इहे शयूं कोन्हनि असां वटि बंदोबस्तु कोन्हे त असीं हिन कॉन्फ्रेंस ख़तम थिए ऐं अधु किलो चिकन बिरयानी अचे ऐं माण्हू बिरयानी जी थैली ते हिक ॿिए खे दसीन असां वटि पैसा कोन्हनि पर असां वटि मुस्तक़िल मिज़ाज असां वटि ईमान आहे असां वटि सिंध सां निभाइण जो जज़्बो आहे असां वटि ॼमी पी मुक़ाबले करण जो जज़्बो आहे असांखे इलेक्शन खटंदा आहियो सिंधी चवंदा आहिनि हिननि खां धांधली करे खटीसीं गुम थींदा वरी बेटा वरी असांखे दसींदा आहियो वरी कपिड़ा वपड़ा छाॾियो जीअं नंढड़ो ॿार हूंदो आहे न नंढड़े ॿार खे ॾिसो रोईंदो पियो आहे पोइ थकिजी पवंदो आहे पोइ थकिजी चूर थी वरी सिंघ हीअं उगी वरी ओछकार ॾियणु शुरू कंदो माण्हू सोचंदो हाणे ई माठ पियो ॿार ईअं करे साई पटे सिंघ कटी वरी शुरू असीं उहे इलेक्शनूं खसींदो साज़िशूं कंदो पीपल्स पार्टी जूं बी टीमूं ठाहींदो गदारियूं कंदो नोटनि ते माण्हू खसे वेंदो असीं साई पटे धक पचाए सिंघ करे वरी शुरू अबाड़े ज़रदारी माल खाई वियो इन करे असीं लॻाईंदासीं ऐं असीं आउं हिते वेही थो चवां ॾहरकी आहे कंहिंमें जुरत सिंध में आहे कंहिंमें जुरत घर वेठे लतीफ़ साईं चयो आहे त घर वेठे घरां कयो सर्दियूं संग सवां सूरत जा साड़ जी साजे ॾिठियां हूंद न भलियो मां घिड़ो सभु घड़ा खणी सो घर वेठी ख़बरूं सभु वेठा कनि आउं ॾहरकी में अची चवां थो त क़ौमी अवामी तहरीक अयाज़ लतीफ़ पली जो पाकिस्तान ऐं सिंध जे हुकुमराननि खे चवे थो त सिंधी हिंदू न्याणियुनि जा अगवा बंदि कयो उन्हनि ते दहशतगर्दी बंदि कयो उन्हनि जो फोर्स कन्वर्जन बंदि कयो उन्हनि जा अगवा बंदि कयो लगायो ज़ोर ॾियो धमकियूं ॾियो वार्निंगूं
हथे खाली असी ज़ालिम सां विढ़ंदासीं विढ़ण ॾिसजो उमेद आहे यकीन आहे त खटंदासीं खटण ॾिसजो बीठा हूंदासीं जेका ॻाल्हि सही सम्झंदासीं चवंदासीं हिन घोटकीअ में पहिरियों दफ़ो ही सिंध जा वॾा सरदार ऐं वॾा वॾेरा हिते मीडिया जे दोस्तनि खे ख़बर आहे GTA अली गौर खान महर जे घर हिन तव्हांजे भाउ अयाज़ लतीफ़ पली जे हिक पोरेत पार्टी जे माण्हू GTA जे सेक्रेटरी जनरल जे हैसियत सां चयो त घोटकीअ जे कारखाननि में रोज़गार मक़ामी सिंधी माण्हुनि खे ॾियो उन्हनि जो हक़ आहे ओ सच जी वाई हक जो गीत ओ सच जी वाई हक जो गीत मुतालबो थो कयां त घोटकी जेकबाबाद ऐं कंदकोट खे कशमोर घोटकी कंदकोट जेकबाबाद शिकारपुर हिन सॼे खैरपुर इन्हनि खे इंडस्ट्रियल ज़ोन करार ॾे वफ़ाक़ हिते इंडस्ट्रियूं लॻायो सिंध हुकूमत इंडस्ट्रियल ज़ोन ठाहे इन्हनि इलाइक़नि में नौकरियुनि जो पैकेज ॾियो ऐं इन्हनि इलाइक़नि खे यूनिवर्सिटी ॾियो घोटकी ऐं कशमोर खे यूनिवर्सिटी खपे तव्हीं मुतफ़िक़ आहियो त हथ मथे कयो घोटकी ऐं कशमोर खे ॾेखारियो ही सिंधियुनि खे ॾेखारियो ही हज़ार हथ मथे आहिनि त घोटकी ऐं कशमोर खे ऐं सिंध जे समूरनि ज़िलनि खे हिकिड़ी यूनिवर्सिटी ॾियो आऊं अयाज़ लतीफ़ पली जो तव्हांखे इहो ॿुधाइणु आयो यौम में आहे तव्हांखे प्लेट में सजाए पंहिंजा हक़ केरु कोन ॾींदो ही हलनि पिया जुदोजहदूं कंदा पिया आवाज़ पठाइण लॻो पियो हूंदो तुराब शर लॻो पियो हूंदो हुन वटि जतो ई लॻो पियो हूंदो सभु लॻा पिया हूंदा सॼी क़ौम पर जेसीं पाण ई ईंदो ख़ान पर आऊं बि कुझु अॻु भरी प्यार ई न हथ मथे करे ॿुधाए ज़ैनाबाद छा थो चई चए थो त हाणे ज़ालिमनि जो मोचड़नि सां घरनि जे ॿाहिरां घेराव कंदासीं वोट बि ॾींदासीं मोचड़ा भरंदासीं मुतफ़िक़ आहियो न सां ज़ैनाबाद आऊं सिंध जे क़ौम परस्तनि खे सॾु थो ॾियां समूरनि क़ौम परस्तनि खे ही मुल्क पंहिंजो आहे पाकिस्तान इन पाकिस्तान मुल्क में सिंध हुन जो 4 कमरनि वारे घर जो हिकिड़ो कमरो आहे उन कमरे में पंहिंजा हक़ वठण लाइ पाण में मुतहद थियो मुल्क जी बि हिफ़ाज़त कयो ऐं पंहिंजे सिंध सूबे जी बि हिफ़ाज़त कयो सिंध अवाम कोन्हे सिंध हिकिड़ी क़ौम आहे 5000 सालनि सिंध हिकिड़ी तारीख़ आहे ही वतन आहे पंहिंजो जेकॾहिं पाण चऊं था त जीअं पाकिस्तान सभु माण्हू ख़ुशि था थियनि आऊं थो चवां त पाकिस्तान ज़िंदाबाद असीं ख़ुशि था थियूं पाकिस्तान ज़िंदाबाद असां सभिनी जे दिलनि जी आवाज़ आहे ज़िंदाबाद अभी चओ था पाकिस्तान पाकिस्तान सभु था चवनि त पोइ पाकिस्तान इहो जॾहिं आउं इहो थो चवां त उन ते ख़ुशि थियो त नारे 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 सिंध जिए 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 सिंध नारे 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 सिंध जिए 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 सिंध सिंध जीअण खपे ऐं ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं फारूक सत्तार ऐं ख्वाजा इज़हार ऐं वसीम अख्तर सिंध रुगो उहा कोन अथव जेका तव्हां 90 ते हाज़िरी ॾींदी आहे 7 करोड़ सिंधी आहिनि तव्हां वटि त मानी आहे कराची में रोज़गार बि आहे साफ़ पाणी बि आहे एॾे सारे सहूलियतनि हूंदे बि तव्हां वटि 50 चरिया खरिया कन कतरा माधुरी कामूर माधुरी फारूक दादा कन कुटरा 50 खनि 100 खनि तव्हां वटि हूंदा आहिनि 500 हूंदा खाधे पीते ते 500 आहिनि कन कतरा ॿिया कहिड़ा आहिनि लंगड़ा लंगड़ा कहिड़ो छा लॻो जावेद लंगड़ा ॿियो सरफटा सरफटा सरकटा कन कतरा टुंडा जावेद टुंडा खालिद टुंडा कामरान माधुरी फैसल लंबा शाकिर छोटा ये सब इंडियन फिल्मों का ॾिसनि उहे ॾिसी
पोइ हुनजी कॉपी था कनि, सारी ज़िंदगी कॉपी कंदा आहिनि न, उनजी कॉपी था कनि भाई। उहो इंडियन फिल्म में हूंदो आहे भाई ही अंडरवर्ल्ड, हिननि अंडरवर्ल्ड ठाही आहे। हाणे तव्हां वटि आयो अञा 30-40 लख आयो, 30-40 असां खे भाउरनि, उहे सुठा भाउर आहिनि, उहे सुठा आहिनि, आम उर्दू ॻाल्हाईंदो प्यार आहिनि, असांजा जिगर आहिनि। उन्हनि 30-40 लखनि मां के 30-40 हज़ार या 20,000 हिननि जा कारकुन हूंदा, उन्हनि 20,000 कारकुननि मां पेट भरे ते हिननि वटि के 500,000 टुंडा मंडा कंडा आहिनि। ही 7 करोड़ सिंधी जेके बुख ते पिया हलनि, सोचो 7 करोड़ सिंधी बुखिया लंघण, हिकिड़े रते देरे में ई 50-100 वज़ीर आज़म जे ज़िले में 50-100 माण्हुनि खे एड्स ॾेई ॾिनी। जिते 3 वज़ीर आज़म थिया आहिनि उते एड्स लॻी पई। त हिन 7 करोड़ सिंधियुनि में जेकॾहिं 1% तव्हां जहिड़े टुंडनि मंडनि जहिड़ा माण्हू पैदा थींदो न, त उहे 7,000 हूंदा। उहे 7,000 जे तव्हां ते अची कड़कनि त तव्हांजो हुननि सभिनी जो जड़ बचो रुलाए ॾींदा। तंहिंजे करे जंहिंखे इहा दिमाग़ में ग़लतफ़हमी आहे त सिंधियुनि खे असीं ॾंड आणी दहशत था, तव्हां ॾिठा नी भाड़िया जेके असेंबलियुनि में वेठा अथव, इहे सिंधी कोन अथव, ही भाड़ियुनि मथां भित कांगनि किराए विधी, ही उहो लश्कर अथव जेके असेंबलियुनि में वेठा अथव, हकल कर त भॼी वेंदा, तकरीर कंदा पिया पोयां फ़ैको थींदो भॼी वेंदा, गाॾी जो शीशो लाइ भॼी वेंदा, दरवाज़ो कोन खुलंदो तकड़ में शीशो लाइ भॼी वेंदा। इहे जेके असेंबलियुनि में वेठा अथव, ही जेके चरिया सिंधी अथव से पाणीअ जे वारे ते 50 सालनि खां खून पिया कंदा आहिनि, माण्हू पिया मारींदा आहिनि। ही फुटनि जे अधे एकड़ में बोर कंहिं लिपायो, बो केरु खणी वियो, उन ते 50 माण्हू पिया मारींदा आहिनि, 100 साल बि जहिड़ो हलंदो आहे। ऐं उहे हाणे करोड़ जी तइदाद में कराची में आबाद आहिनि। ही सचल, ही मिठाई ॻोठ, ही शांति नगर, ही इब्राहिम हैदरी, ही गदाफ, ही मलीर, ही हदीद, ही चकरा, इन्हनि सिंधी गुलशन इकबाल, इन्हनि सिंधियुनि खे चैलेंज न कयो, इन्हनि खे दीवार सां न लॻायो। इहे सिंधी बिगड़ी पिया त पोइ अॻियां समुंड में बचाव कोन थींदो, कोन बचंदो। इहो ॿुधायो, हुन हमरा खे ॿुधायो जेको चए थो त ही दहशतगर्द नफ़ीस आहिनि। नफ़ीस वफ़ीस कोन्हनि, मदान ग़लतफ़हमी में रहींदा। इस्लामाबाद में वेठो आहियां ऐं मुंहिंजे पुठनि ते हथ आहे, तंहिंजे करे आउं दहशतगर्दनि खे नफ़ीस करार ॾींदुसि, मार्च थी वेंदा। इहा ग़लतफ़हमी कढी कर। सिंधी पंहिंजे ते ईंदा आहिनि, तूं त वज़ीर आज़म अहिड़ो आई, सिंधी पंहिंजे ते ईंदा आहिनि त ज़ियाउल हक़ ऐं मुशर्रफ जी कोन ॿुधंदा आहिनि, अयूब ऐं नवाज़ शरीफ़ जी कोन ॿुधंदा आहिनि। तूं कहिड़े बाग़ जी मूरी आई? तंहिंजे करे नफ़ीस वफ़ीस क़बूल कोन्हनि, दहशतगर्दनि। वफ़ाक़ी हुकूमत फौरन सिंध विराइण जी साज़िश कंदड़नि सां लातअलक़ी जो ऐलान करे पीपुल्स पार्टी का मुतालबो थो कयां त फौरन कानून साज़ी कनि त जेको सिंध विराइण जो मुतालबो कंदो उन ते आर्टिकल 6 लागू थींदो। सिंध जे समूरनि SSPs खे लिखत में हिदायत कनि त जेको सिंध जे विराइण जी ॻाल्हि करे उन ते बग़ावत जो ऐं दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो वञे, इन जी हिमायत कयो था। हीउ ॾिसो, हज़ार सिंधी मुतालबो पिया कनि। तंहिंजे करे सिंधियो, तंहिंजे करे सिंधियो ॿुधायो हिननि खे, इक़्तिदार में वेठल वॾेरनि खे त मरसूं 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 सिंध कोन ॾेसूं। गानो आहे न, कोन बच सां अॻियां छा आहे, दर्द तेॾे विच रो रो मरवे सां। सो पाण वटि बच सां कोन्हे, पाण वटि कोन छॾ सां। छा कोन छॾ सां, कोन छॾ सां मुक़ाबिलो थींदो। सिंधी मुक़ाबले खां सवाइ हथियार फिटा कंदा ई कोन्हनि। ऐं सिंधियुनि तारीख़ में हज़ारे सालनि खां पंहिंजी ज़मीन ते पेर खोड़े माण्हुनि खे दसियो आहे। तंहिंजे करे मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, ॾहरकी में अची अक़लियतुनि जो साथ ॾींदासीं, हारनि जो साथ ॾींदासीं, औरतुनि जो साथ ॾींदासीं, ॿारनि जो साथ ॾींदासीं,
मज़दूरनि जो साथ ॾींदासीं, हारियुनि जो साथ ॾींदासीं, रीना ऐं रवीना जो साथ ॾींदासीं, बीबी मरी जो साथ ॾींदासीं, मज़दूर हिकिड़े हिकिड़े शहीद जो साथ ॾींदासीं। कराची में जेकॾहिं का उर्दू स्पीकिंग ॿारड़ी निश्वा मारिजी थी वञे उनजो साथ ॾींदासीं। नए तेरे ऐं रते तेरे जे साल साल जे एड्स जो शिकार बनायल ॿारनि जो साथ ॾींदासीं। सिंध खे तब्दील कंदासीं। ऐं आख़िर में घोटकी वासियो, कहरकी वासियो, पाण वटि को बि शॉर्टकट कोन्हे तरक़ीअ जो सवाइ तालीम। आउं तव्हां सभिनी खे अपील थो कयां त पंहिंजी आमदनी जो 30 सैकड़ो, भले 10,000 कमायो त हुन मां 3,000, जे 20,000 कमायो त 6,000, जे लख कमायो त हुन मां 30,000 पंहिंजे न्याणियुनि ऐं पुटनि जी तालीम ते ख़र्च कयो। जेके इहो वाइदो कनि था त मथे कनि त 30 सैकड़ो कंदा। ज़िंदाबाद। ऐं आउं सिंधियुनि खे अपील थो कयां त पंहिंजे न्याणियुनि जी शादी उन्हनि खां संदनि मर्ज़ी पुछी कयो। इहो असांजे पैगम्बर इस्लाम जो हुकुम आहे। न्याणियुनि जी मर्ज़ी वठो। असांजो दीन मोहब्बतुनि जो दीन आहे। असांजो दीन माण्हुनि में बर्दाश्त पैदा करण जो दीन आहे। ला इकराह फिद्दीन, दीन में को जबर कोन्हे। वला तस्बुल लज़ीन यदून मिन दूनिल्लाह, तव्हीं हुननि जे ख़ुदानि खे बुरो न चओ मतां तव्हांजे सचे ख़ुदा लाइ कुझु न चवनि। लकुम दीनुकुम वलियुद्दीन, तुंहिंजो दीन तोसां, मुंहिंजो दीन मूंसां। असांजो मोहब्बतुनि जो दीन आहे। उन में औरत ऐं मर्द बराबर आहिनि। औरतुनि खां राय पुछो। ऐं जहाद पंहिंजी हुकूमत जे ख़िलाफ़ कोन थींदो आहे। जहाद पंहिंजे नफ़्स सां थींदो आहे। जहाद ज़ालिम वडेरे सां थींदो आहे। जहाद करप्शन कंदड़ सां थींदो आहे। जहाद सिंध जी तरक़ी जा पैसा लुटे खाईंदड़नि सां बि जहाद तव्हां ते लाज़िम ऐं फर्ज़ आहे। पहिरीं इहे कम करे वठो, पोइ सॼी दुनिया में झंडा पोइ पिया फैलाईंदासीं। पहिरीं पंहिंजे सिंध खे पंहिंजे पेरनि ते बीहारियो। ऐं आउं तव्हांखे अपील थो कयां, सिंध वासियो, मूंखे इजाज़त ॾियो त तव्हां मां केतिरनि जो हम उमिरि आहियां, किन खां वॾो आहियां, किन खां नंढो आहियां। नशो छॾियो, गुटखा छॾियो, पान छॾियो, शराब छॾियो, छरा छॾियो, चरस ऐं आफ़ीम छॾियो। हिकिड़ी अणहूंद बि अफ़ल पुछड़ा, हिकिड़ी नौकरी कान्हे, हिकिड़ो रोज़गार कोन्हे, तइलीम कोन्हे, ॿियो गुटको पियो आहे, मेंह वांगुरु वात पियो हले। हिकिड़ो बुख मिलनि 100 रुपया, उन मां गुटको खायो वञूं लिया। न्याणियूं घरनि में बीठियूं आहिनि, उनखे हेपेटाइटिस, उन जा रवा फाटल। नंढड़ी न्याणी बुख में मरे, असीं पिया गुटका खाऊं। असीं गुटका खाई ॿाहिरि घुमूं पिया, छरे जी थेली खयो वञूं, ऐं होॾा असांजा बच्चा, असांजूं न्याणियूं बुख में मरनि। तंहिंजे करे सिंधियो, नशे जे ख़िलाफ़, जहालत जे ख़िलाफ़, करप्शन जे ख़िलाफ़, दहशतगर्दी जे ख़िलाफ़, इंसानी हक़नि जी भनकड़नि जे ख़िलाफ़ जहाद कयो, मुक़ाबिलो कयो। इंच इंच करे दुश्मननि खां ज़मीन खसे वठो। सिंध क़ाइम रहंदी। सिंध जा दुश्मन फना थींदा। सिंध जे दुश्मननि खे ऐं ही निर्ली माइनर में पाणी ॾियो। ऐं ही जेको सेहड़ ऐं बंद माइनर में पाणी ॾियो। पाणी सॼे बदीन खे पाणी ॾियो, सॼे सिंध खे पाणी ॾियो। ऐं ही जेको लुंड असांजो भाउ आहे, जंहिंसां ज़्यादती थी आहे, असां इंसाफ़ कयो। सॼे सिंध में ही जेके वैक्सीनेटर हलनि पिया, NTS पास, ही जेके उस्ताद आहिनि, इन्हनि सभिनी सां इंसाफ़ कयो। सिंध जे ख़िलाफ़ साज़िशूं बंदि कयो। सिंध तव्हां खां बलांद कंदी। सिंध हाणे माफ़ कोन कंदी। सिंध हिसाब लाइ तयार पई थिए। ही मंज़र अथव त सिंध तयार आहे। सिंधियो ॿुधायो त वेठल आहियो या तयार आहियो? छा आहियो? छा आहियो? ऐं ज़ालिम खे माफ़ी मिलंदी या मुक़ाबिलो? छा थींदो? छा थींदो? अॼु छा थींदो? ज़िंदाबाद। मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, क़ौमी अवामी तहरीक ऐं तव्हीं गॾिजी हिकिड़े ॾींहुं फतह ज़रूरु हासिल कंदव। GST।